में गाल न थी अचे। जन्नत ओ जन्नत छा थियो? मुझे गाल मनी दिया वरी छा? अच तो हाने ओठ माल दे हली के बे के ओठ मिलो। हाय हाय बे हंद बि तो लाइ इहे ई बुसरियूं हूंदियूं जेके तूं हिते वेठो खाई। गाल बुसरन जी ना है रे चरी गाल बुसरन जी ना है तू समझी छो न थी हाने इन गोठ जो माहौल आ न ओ असा जे रहन का गरो थी वियो। जेकॾहिं घर में वेठो हूंदे त माहौल सुठो आहे, बाक़ी पाण बंदूकुनि जे मुंह में वेंदे त टंगू त भञराईंदे न। जो कम न जब्बार वारन दिलावर खान मिली कयो आ न ओ डी हान परे कोन थई। एक न कदी पुलिस आईंदी पंजन घर में ढड़ी असा सब ने गेले खणी वेंदी। पुलिस के खबर आ जेको काट को मुड़स ही वडी खून रेज़ी पियो करी। हां त चवई थी माठ करे अल्लाह अल्लाह करे पंहिंजे घर में वे कुछ कोन थींदो। घर में वेठो आया जन्नत वेठो आया घर में पर तोखां जल्दी ॾेखारींदुसि हिन ॻोठ जो हशर बि पाण वारे पुराणे ॻोठ खां वधीक ख़राब थींदो। अल्लाह ख़ैर कंदो अजाई उबतियूं वायु न कढ। मुझन वाइन कढण सां न कम हले हा त सॼो मुल्क सुधारे ॾेखारींदा। इहा त मूंखे बि ख़बर आहे तुंहिंजी सणाई वाई कॾहिं बि न हलदी, बाक़ी उबतियुनि वाइन खां त अल्लाह पियो पनाह ॾे। हल पनाह दे इमाम तोखां त तू तोखां वॾी का ढोड़ रन नहीं तो पा हल सिर्फ हिन सिर्फ बाबा साईं हिन जे करे असांजा माण्हू मारिया विया। जेकॾहिं हे निभागो भॼ भॼा न करे हा त असां पंहिंजी तरफ़ खां मज़बूत बीठा हुआसीं ऐं ही चंटड़ो तां भॼी सभिनी खे मौत जे मुंहं में धकेई। मां छा कयां बाबा न भॼा त मरी पवां हा न। होॾा बि गोलियुनि जी बरसात हुई बरसात। बस हाणे बस पंहिंजी बुज़दिली लिकाइण लाइ दुश्मन जा कसीदा मूं अॻियां न गा कया न पूरो। बस कमाल खान बस हाणे कावड़ खे छॾ जेको थियो आहे उनखे विसारे छॾ जेको करणो आहे उन लाइ सोच। रईसा करण लाइ त घणो कुझु सोचो आहे पर हेड़ा निकम्मा माण्हू हलंदा त कुझु बि कोन करे सघंदासीं ऐं वरी बि नुक़सान खाई मोटंदासीं। मुजीब तव्हां बि महतन के था मेले में लायो कोई नुक़सान त थींदो न कमाल खान। बाबा साईं एड़न मातन के मां लठ खणी एड़ो त कऊ कंदुसि जो मैदान मारे न ॾेखारियऊं त मुंहिंजो नालो बि कमाल खान न आहे। सम्झां थो त मुंहिंजे माराइण जो पूरो प्रोग्राम ठाहियो अथनि। कुझु ॾींहं उमिरि जो बहानो करे अरबुस्तान निकिरी वञा। मिठे मदनी जे मुल्क में जान जी बख़्शिश मिली वेंदी, बाक़ी हिते रहियुसि त हिन चकर न त ॿिए चकर ज़रूरु मरंदुसि। अड़े निभागा कहिड़ी सोच में गुम थियो आहे? मन ई मन में पिटींदो हूंदो। बाबर साईं सोचां कुझु बि कोन थो, तबियत थोरी नासाज़ आहे, बसि कुझु ॾींहंनि जी मोहलत मिले त। नज़र लठ खणी अच त इन जो इलाज कयां। बस बाबा साईं बस चाक चङो भलो ऐं तंदुरुस्त थी वियुसि। तव्हां हिन निकमे माण्हू खे छॾियो ऐं पंहिंजी सोचो त तव्हांखे छा करिणो आहे। बाबा साईं मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त पुलिस पंहिंजो कमु छो नथी ॾेखारे। इन करे जब्बार वारनि लिखराए कमु पको करे छॾियो आहे। ऐं ही जेके असांजा खून थिया आहिनि उहे कंहिंजे सिर मथां वेंदा? जेकॾहिं सही माना में कानूनी कार्रवाई थी त उन जा ज़िम्मेवार बि असीं पाण निकिरंदासीं। इन करे मां DSP ते घणो ज़ोर कोन थो विझां। हा बाक़ी तव्हांखे पंहिंजो ज़ोर लाइणो पवंदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे बाबा साईं सुभाणे कम जा हमरा खणी दुश्मन मथां वरी हमला कयूं था। हाणे जेसि ताईं उन्हनि खे ड्रोड़ाए न कढंदासीं तेसि ताईं सुख जो साह न खणंदासीं। सुख जो साह न खणंदासीं रे सर। हिते वेठो छा थो करी? वञी रखियल खे वापसि वठी अचो। ओ चरी तू नथी समझे जेकॾहिं अदा खे वापसि वठी आयुसि न त रईस ॻोठ में रहण ई कोन ॾींदो।
एड़ो सोनी घोरे जो को कन शने रखेला जी हयाती का वधिक ते रहणी कोने। चुप 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 अचई थी मुसीबत। पांजे घर में बैठा आयो को हेरा जे घर में कोने बैठा आयो जो खामोश थी वे हूं। हाय हाय खैरा जे सिर दे खैर हुजे तोखे कहीं चो त खामोश थियो हाणे जे ॻाल्हाईंदव त पंहिंजे वात सां ॻाल्हाईंदव मूं ते कहिड़ो असर थींदो। अधी जेकरे नाराज न थे न त हिकड़ी गाल चवाए। खैरा जे सिर दे खैर हुजे मां छो दिल में कंदसि। अधी खुदा जे वास्ते असां जे मथा हिकड़ी मेहरबानी कर, अॼु खां वठी असां जे घर न ईंदी कर। खैरा जे सिर दे खैर हुजे। अरे मलूक तुंहिंजे घर में कहिड़ो कच्चो सोन पियो आहे जो मां खणी वेंदसि। जहिड़ा असां पिनणा तहिड़ो तव्हां बि पिनण में, जहिड़ा खाली था असां वटि था पिया ठहकनि तहिड़ा तव्हां वटि। ओ दी ओ मुंहिंजी भेण ॻाल्हि इहा न आहे। खैरा जे सिर दे खैर हुजे इहा ॻाल्हि न आहे त ॿी कहिड़ी आहे? अदा मां कहिड़ी रूपोश आहियां त इहो पुलिस खे मुंहिंजी तलाश आहे ॻोल्हे अचे हिते निकिरंदा ऐं तव्हांखे बि गिरफ़्तार करे वेंदा। ओ दी ॻाल्हि इहा बि न आहे। पोइ खणी था फिमो आहे त कहिड़ी ॻाल्हि आहे? छो खणी मथे में सूर विधो थी खैरा जे सिर दे खैर हुजे तव्हांजो त मुंहुं ई न ॾिसिजे। अधी तूं असांजे घर ईंदी आहे न त माई जन्नत असां ते नाराज़ थींदी आहे, चवंदी आहे त पंहिंजे घर में वेही खैरा सां गॾिजी असांजी गिलाऊं था कयो। अदी तू बुधाए असा कदे माई जन्नत जी तोसा गिला कई आ? खैरा जे सिर दे खैर हुजे ये जन्नत जी गिलाई त क्यों था? ओ आस्ते दी आस्ते छो पटके लहराने जे पोयां पई आई? गिला करे वरी चए थो त आस्ते त जीअं माई जन्नत न ॿुधे। ओ भागुल भागुल मुंहिंजी अलाह आई अथई, इन खां अॻु जन्नत अचे ऐं मां चकी जे ॿिनि पुड़नि में वेठो पिसजा, मुंहिंजी अलाह आई अथव। ये भागुले हमारे हाणे ॻाल्हि अथई सिधी साईं जे अथई पंहिंजा चार जुंडा बचाइणा त उथो माखे का चंगड़ी चाहे करे प्यार, जे न त पोइ हिकिड़ो सॾु रुगो कंदसि जन्नत खे, पोइ देख तमाशा। वे अदी वे चाहे करे थी अचां। हाँ झटु कर देर न कजाए माखे ॿिया बि कम आहिनि। चाहे जे चुके जे लाइ बि जॾहिं जन्नत खे सॾु कया बाहि ॾियासि जेॾो टारो थी कयां जनीअ खां ओॾो उन जो नालो माखे खणणो थो पए पियो। सुबह सुबह घर ही कोनी गया केॾे देखा मता जमीन ते गया होवे। जब्बार वारन का हक हिसाब वठणो आ, सब खां पहिरियां जब्बार वारन सां पलांद करणो आ, पोइ ॿियो कुछ सोचींदासीं। इन वक्त तो जब्बार वारा मूसा खान जी जमीन मथा कब्जो जमाई वेठा है।
जेकॾहिं जबार वारनि खां पलांद करणो अथई पोइ छो न असां मूसा खान वारनि सां हथ मिलायूं? न आशमन न, मूसा बिमुही बला है बिमुही। जेकॾहिं हिकिड़ी मुंडीअ ते लत रखंदेसि त ॿी सां ॾंगी थो, उन करे उन सां कॾहिं बि ठाह नथो थी सघे, नथो थी सघे। सिर्फ़ पंहिंजे मक़सद पूरे करण ताईं? मक़सद वरी छाजो? हिन वक़्तु जब्बार वारा खुले आसमान जे हेठां वेठल आहिनि। उन्हनि जे मथां हमलो करण में का बि ॾुखियाई कान थींदी, का बि ॾुखियाई। इहा ग़लती मूसा खान वारा बि करे वेठा ऐं पंहिंजा 3-4 हमरा माराए वेठा। वरी बि हाजिर हू मोर्चा बंदि आहिनि। मोर्चा बंदि हुजनि या ज़मीन जे हेठां गॾ खोटे लिकी वञनि, उन्हनि जूं क़बरूं उते ई ठाहींदुसि, उते ई। हाजिर जेकॾहिं हिन वक़्तु असां जबार वारनि मथां हमलो कयोसीं न त उन जो फ़ाइदो बि मूसा वारनि खे ई पवंदो। पोइ असां बि कुझु छो न मूसा खान वारनि खां फ़ाइदो हासिल कयूं? फ़ाइदो थिए या नुक़सान, पर मूसे सां कॾहिं बि हथ नाहे मिलाइणो, छो त मुंहिंजो सभ खां वॾो दुश्मन उहो ई मूसो आहे, मूसो। ऐं तव्हां कीअं था चओ, कीअं था चओ त मूसा खान सां हथ मिलाईंदुसि? इहो कॾहिं बि न थींदो। पोइ तव्हां मुंहिंजो साथ ॾियो या न ॾियो। हाजिर असां त तुंहिंजो साथ ॾियण लाइ हर वक़्तु तयारु आहियूं। हाजिर असांखे घुरायो अथई त असां हर वक़्तु तयारु आहियूं। जेकॾहिं बाहि मुछलाईंदे न पोइ बि बिड़क न ॿाहिरि कढंदासीं। इहा त असां हिकु सलाह ॾिनी, वधीक तव्हां पाण मर्ज़ी जा मालिक आहियो। हाणे मां पंहिंजे कंहिं बि दुश्मन सां हथ कोन मिलाईंदुसि। हथ मिलाइण लाइ बाक़ी बचो चाहे जंहिंसां बि मूं हथ मिलाइण पे चाहियो, उन्हनि मुंहिंजी पुठीअ जे पोयां वार पे कया, जंहिंजे करे मूं जीअण पे चाहियो उहो सहारो ई ख़तम थियो। जेकॾहिं मुंहिंजी दिलि मां जीअण जी हसरत ई ख़तम थी वई आहे त पोइ मां पंहिंजे दुश्मननि सां हथ मिलाए छो उन्हनि खे ज़िंदगी आसान करे ॾियां। हाणे सिर्फ़ मौत जी रांदि थींदी, सिर्फ़ मौत जी रांदि।
खची खची रे खची रे मूंखे बि खर्ची दे हलो बाज़ो खर्ची ना आज गुला करत दई चाय था पियूं चाय 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 खूनी बात में आज के चाय न पिया दे नहीं कोप पानी दी तो मां गुला करत खबर ना है गुला करत दा जल्दी चाय वठी दे हां दी तो भाजी ने कोप जे तो खबर ना है मां खूनी मां तो अबे दी ता तो जगह वठी दे बचाया आज अच्छा हेरो हेरो अले अले अरे तो पैसे दी अरे बादो दितो मु खूनी मां जो तो अब चाय 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 अरे गुला कर दा बादो करके 5 चाय तो पिया हल 5 8 अरे बस हल तो चई या दा तो खबर तो है मां तो खूनी मां तो अरे खुनिया ने छा कंदे अरे तू चुप कर या गुला कर के खबर दा मां पहले सो दे के दंतो में जालो कदी चजो मां सही वदी मिटा था अरे चाय ताई जो बन्या कोप हाँ हाँ बचाया हाँ फोड़ फोड़ चाहिए अरे बादो तो मुझे दो को हाँ चाय चाय बादो कर वो तो सही गाना देखण जी कोनी ब्यादा ओधर ते मोलो यो इते ही हूंदो ॿियो वरी केॾांहुं वेंदो ओतार साईं मैं समझदा तो ओधर ते लॾई चा गया लड्डू खणी वियो तो सारी गाल गहने दे गाठे कोन चढ़ गई तॾहिं भज गया उधर ते इहो काॾे वेंदो मौलो काॾे वेंदो इहो कहिड़ो माण्हू आहे जेको हाकिम ख़ान जी हारीअ खे पनाह ॾींदो पाणी धिका थाबा खाई हिते ई मोटी ईंदो ओतार साईं हुन कॾहिं बि कोन आसी ओधर ते त पोइ मौलो इहा तुंहिंजी ड्यूटी आहे कीअं बि करे हुनखे ॻोल्हे 2 ॾींहंनि जे अंदरि हिते अची साम्हूं बीहारेसि ऐं जेकर तोखे माण्हुनि जी ज़रूरत पए न त उहे बि तूं माण्हू पाण सां गॾु वठी वञ ओतार साईं जे इहा ॻाल्हि है तो 2 ॾींहं अच सभु खाते खोल छोड़े सां ऐं गहणे कूं ज़रूर ओधर ते घिनासां त पोइ मौलो हींअर जो हींअर निकिरी वञ अॼु हीअं तर मार त सुभाणे वञी पर मारजां जबारा मानी अञा ताईं ना आई अची वेंदी न त मां वञी ॾिसी अचां न न तुंहिंजे वञण जी ज़रूरत न आहे अची वेंदी अॻु में ई हमरा थोरा आहियूं रेस चयो आहे त ॻोठ तरफ़ कोई बि न अचे अञा भला रेस हलण जहिड़ो न आहे छा हाकिम खान हाणे ठीकु आहे ऐं हू जल्दी अची वेंदो पर जेकॾहिं न बि आयो त बि ख़ैरु आहे उन ॾींहुं मां कोन हुयुसि तॾहिं मूसा खान जे माण्हुनि असां मथां हला कई हाणे असां उन्हनि खे एतिरो नुक़सानु रसाए चुका आहियूं कॾहिं बि भुलिजी हिन तरफ़ रुख न कंदा
जबार तुंहिंजे तुंहिंजे साथियुनि जे ख़िलाफ़ असां वटि वारंट आहे तोखे मूंसां गॾु थाणे ते रहणो पवंदो उनखां पहिरियां ई मूंखे गिरफ़्तारी जा वारंट ॾेखार अचे ॾिसी सघे थो मां कचो कमु करे न आयो आहियां हथियार ॾे वठोसि इहो तव्हां सुठो नाहे कयो सिकंदर खान इहो सुठो नाहे कयो सुठो कयो आहे नाहे कयो इहा ख़बर थाणे ते हली पवंदी इहा ख़बर थाणे ते पवंदी कहिड़ी असां चोरी कई आहे जो तूं असांखे थाणे ते वठी हली कुटींदे ऐं असां तुंहिंजी मार पचाए न सघंदासीं केस कहिड़ो आहे ऐं कहिड़ो न आहे हिनखे छॾ हाणे हलण जी कर ॿ मिंट सिकंदर साहब 2 मिंट तव्हांखे एतिरी जल्दी आहे छा वञण जी ज़ाहिर आहे मुजरिम जेतिरो जल्द लाकब जे पोयां हुजे उहो बहितर आहे मुजरिम कहिड़ो मुजरिम जंहिंखे वठी पियो वञा इन जी गिरफ़्तारी जा वारंट ॾेखारियो अचे ॾिसी सघो था